ठरी मीरवा खां रिपोर्ट कर रहे हैं मुनीर जोगी। जोगी जागो इत्तेहाद जिंदाबाद। ठरी मीरवा भरसा भर पासे जे अवाम के जागो जोगी ता तरफा सखर में दुआ चौक ते थींदड़ सिंधी सकावती प्रोग्राम में शिरकत लाइ दावत ॾिजे थी, जिते वॾा वॾा फनकार ऐं टिकटॉकर ऐं लेडीज शूटर मुक़ाबला थींदा। 7 डिसंबर अचण न विसारींदा। सिंधी मेले जे शानदार तैयारियुनि में तेज़ी अची वई आहे। एकता ॾियारी जी मुनासिबत सां जोगी जागो इत्तेहाद पारां तैयार कयल ख़ूबसूरत पैराफ्लेक्स जेकी मेले जी रौनक ऐं इत्तेहाद जी अलामत बणियल आहिनि, पारां जोगी जागो जोगी इत्तेहाद चेयरमैन साहिल जोगी, आमिर अली जोगी, शाहनवाज जोगी, एडवोकेट अब्दुल रज़ाक जोगी साहब ऐं सीनियर साहबी वजीर अली जोगी, नदीम अली झुंडो, प्रेस क्लब कंदरा, अजब गुल जोगी, आबाद मार्केट सखर, सिंध पॉइंट न्यूज़, तहसील रिपोर्टर मुनीर जोगी।